महू हटी परे थी बुधाए तो सही वो समझे तो गादी नशीनी फबाए ऐं गादी जी आमदनी जो हिस्सो हड़प करण खां पोइ पाणी जो हिस्सो गिही वेंदो केर अदो मुराद फकीर ताणे मुंहिंजो अदो कमदार आहे तो गादी ॾेखारे ऐं ॿुध मां माण्हुनि खे वठी वञी फाट थो लोड़ियां जेको बि ईंदो वॾा छोटा थींदो भाई ॻाल्हि सम्झ में पर बाबा से तमाम ईंदो फिरोज तव्हांजो न त घटि में घटि मुंहिंजो न त हिन मासूम धीअ जो लिहाज़ रख केरु आहे असांजो तोखां सवाइ महू बाबा साईं माण्हू छा चवंदा केॾी वॾी पीर जो गादी नशीन आहे पाण सिर्फ़ु बंदूक खणी पाणी लक लाइ विढ़ण निकितो आहे असांजे बसि पर पीर जी त नज़र रखो मुराद लिया न मुराद उनजे मथे में मिठ वधी वई आहे वधण जोस बाबा साईं वधण जोस अंध जो को न को तोड़ त ज़रूर हूंदो आहे न फिरोज फ़कीर गाज जो पाणी जेकॾहिं न मिलियो त बुख कोन मरंदासीं हिकिड़ी सेरी बोर ते आबाद थींदड़ आहे तागो बि थींदो वो माण्हू मुंहिंजे इंतज़ार में हूंदा बैरू वञनि कहिड़ा माण्हू चाचा फिरोज उहे माण्हू जेके जहिड़े जे लाइ तयार करे पाण बंदूक खणण चाचा साईं मां उन्हनि माण्हुनि खे टारे छॾियो आहे जीअं उन्हनि माण्हुनि मूंखे ॿुधायो मां सिधो हलियो आयो आहियां तव्हां पंहिंजे सिर पाण जहिड़े ते लही रहिया इम्तियाज़ तूं ई सम्झाए न बाबा साईं खे ससुई चाचा ख़ुदि समझदार आहे अकुलमंद आहे सियाणो आहे मां छा सम्झायां हूअं बि मां ख़ुदि विथीर को आहियां छा में विथीर को आई सॼे सोट फ़कीर इमदाद अली जो पुट आई भाइटियो आईंसि छा भाइटो पंहिंजो न आहे हूंदो इम्तियाज़ चाची पंहिंजो बि त सम्झनि न मूंखे हा इहा ॻाल्हि आहे शल साञाए अचे चङो चङो अचे वठ वञ अंदरि रख ऐं इम्तियाज़ लाइ चांहि ठाहे मां हींअर ई चांहि तयारु करे पिया थी वे बाबू पुनू पुट मूंखे गौर सां ॿुध चओ बाबा असीं याने मां मुराद अली फ़कीर ऐं फिरोज़ फ़कीर परे जी लिछ जा अज़ीज़ ज़रूरु आहियूं पर यार असां ग़रीब आहियूं ऐं चवंदा आहिनि ग़रीबनि जो को माइट मिठ न हूंदो आहे हाँ पुनू तूं ठीक थो चवई नांगन जे ॿिरनि में हथ विझण छॾे ॾे पुट अम्मा नांगन जा ॿिर पंहिंजा हूंदा ई न आहिनि उहे त पाण ॿियनि जे ॿिरनि ते कब्ज़ो कंदा आहिनि जॾहिं कब्ज़ो करे वठंदा आहिनि न त उन्हनि जो ई थी वेंदो आहे पाण वारो मुराद फ़कीर बि नांगन खां घटि ख़तरनाक न सम्झ ॾंगींदे देरि न आहे कंदो बाबा जो डंगे सो मारजे त भलो आहे उन लाइ तरकीब खपे चरियो नथी पुट न पाण खे न की असांखे मुसीबत में विझ अम्मा मुराद अली फ़कीर का आसमानी मखलूक त न आहे न पर हू वॾो माण्हू आहे ऐं असां नंढा माण्हू उन सां कोन पुॼी सघंदासीं भली नंढड़ा सही बाबा पर कमज़ोर न आहियूं कमज़ोर सम्झे छो नथो ज़िद थां ला पुनू हरू भरू असांखे काछ जे ऋण में न रोल बाबा छा बि थी पवे हेल मां पंहिंजा बना भागसर मूरज डुंगड़ो ऐं वॾो बनो ज़रूरु भराईंदुसि अड़े पुनू अञा मौसम आहे जज़्बाती न थी हा हा ॿाहिरि ॾिस गरजे पियो नेठ वारो ईंदो अम्मा जेसि ताईं वारो अचे तेसि ताईं सिकूं पिया छा बि थी पवे मां कबीर वाह जो गंडो लोड़े पंहिंजा बना ज़रूरु भराईंदुसि पुनू बेली मिनत थो कयां वारो मिलियो त बना भरबा बाबा तुंहिंजा मुराद अली फ़कीर अॻु में देरियूं भराइण जो ठीको कयो आहे छा अलाह जो पाणी आहे मुराद ख़रीद कोन कयो आहे सम्झ त ख़रीद कयो अथसि छो त असीं गरीब माण्हू ऐं हू ॾाढा जेको ॾाढो सो गाबो बाबा हेल हिन गाबे खे तकबीर पढ़ी सीर विझी बि बना भराईंदुसि न आहियूं असां ग़रीब पुनू पुनू छो मत खसिजी वई अथई अमा ज़न ऐं ज़मीन ते सिर ॾियण खां कियाण काछेले जो वॾो ई न आहे मां हर क़ीमत ते कबीर वाह लोड़े पंहिंजा बना आबाद कराईंदुसि अम्मा चाचो मुराद अली माण्हू आहे जंहिंखे वञी मां सम्झायां ईअं न चइबो आहे पुट आख़िर हू तव्हांजो वॾो आहे अम्मा जेको मुंहिंजो वॾो हो हुनखे मां सम्झायो आहियां हुनखे ॻाल्हि सम्झी पे बाक़ी चाचो मुराद अली न मञींदो अदा लैला हू मूंसां ॻाल्हाइण पसंदि न कंदो आहे जॾहिं बि मिलण लाइ वञेसि त सम्झंदो आहे त या त गादी नशीनी ऐं हुनजी उपज जो हिसो घुरण आयो आहियां ऐं थधो वेठो हूंदो आहे पर मूंखे ॾिसी अलाए छो त बाहि थी वेंदो आहे
ॿिन्ही में छेड़ो चङो न आहे बाबा। अम्मा को न थींदो छेड़ो। इहो तो कीअं सम्झियो अदा? लैला चाचो फेरोज फकीर माठ करे वेठो आहे, जॾहिं हुन माठ कई आहे त कीअं थींदो छेड़ो? अदा पाणी ते त असांजो बि हक़ आहे न। आराम न पवे पाणी न खपे पाणी असांखे। असां बुखिया आहियूं या भला आहियूं। बस ईअं ठहियल आहिनि त टे खे टे करी। अम्मा मूं त बसि ईअं हिकिड़ी ॻाल्हि कई हुई। अहिड़ी ॻाल्हि न कबी आहे जंहिंसां अड़ा मचे, सम्झे? कोन मचंदो आड़ा मां, कोन मचंदो। पुट तूं वञ ओॾे। चाचे मुराद अली फकीर ॾे वञा? हा अम्मा जेकॾहिं मुंहिंजी दिलि चयो त मां वेंदोमांसि, न त कॾहिं न वेंदोमांसि। हुन माण्हू में माण्हू ई कोन्हे, मिलण जे लाइक़ु ई कोन्हे। भली आयो सूबेदार साहब, भली आयो। वियो वियो अचो अचो मुख्तियार साहब साहब वियो वियो अचो साईं जी साहब अचो वियो हिन पासे। कुर्बान वञाव तव्हां करे भला पाणनि कचहरी त आउं तव्हांजो बंदोबस्तु कयां। हा बाबा ॿियो बड़े सभु ख़ैर आहे। फ़कीर वॾा मिहोगीअ जे करे असांखे शाह अचण वारे रस्ते खां फिरणो पियो। मुख्तियारकार साहब मिहोगी जी मुद में शिकार जे मज़े जी चूस गिले आई आहे। फ़कीर ते को थोरो नाहे कयो। बराबरि इंजीनियर साहब बराबरि। खोड़ शिकार सिल गड हरण खीर थर जे कोर सां पालिया अथमि। बस छांटो पाणी थी वञे हलूं था शिकार ते। छो न छांदे पाणी खां सवा शिकार कहिड़ो? उते सजी थियल हरण वरी केरु खाईंदो? इंजीनियर साहब तूं हिकु जी ॻाल्हि करी, मां त ॿ खाईंदुसि। कमदार जी जी कुर्बान वञो। बाबा पंहिंजा तोपची तयार हल। बाबा साहिब खुड़नि ते बि था न, तव्हां रुगो हुकुम कर। उन्हनि खे तूं तयार कर ऐं पोइ तूं हले वञ जागीर ते ऐं जागीर खे चङी तरह सिराब कराए जाए। समझी वए न? कुर्बान वञाओ तव्हां फिक्र न कयो, को हिकिड़ो ॿारो बि न रहंदो। बस तूं वञ छांटो पाणी जो बंदोबस्तु कर। जी हा कॾहिं मौज बि ॿुधाए सघंदो आहे छा त हू कीअं? ईअं न चवंदी कर चरी। एॾा ॾींहं लाइ बि आहिनि। बसि सही एॾा ॾींहं लाता न आहे, लॻी विया। चङो वरी तूं त मां चांहि ठाहे अचां। न ससी बसि मां हितां गुज़रियुमि पे सोचुमि तोसां मिलंदो वञे। शुक्र आहे रब जो, गुज़रंदे तोखे यादि त पयसि। ससी हे ॾिस मां तुंहिंजे लाइ तोहफ़ो वठी आयो आहियां। हिनजी कहिड़ी ज़रूरत हुई? हा इहो तूं मुंहिंजी दिलि खां पुछा कर न। सभु ॼाणां थी मां तूं, सभु सम्झां थी। चङो ससी मां वञां। के घड़ियूं तवे दिल जा के हाल तो रहियो। बसि मां वेहण कोन आयो आहियां। ठीक है चलो खुदा हाफिज। कंदार कोडलो साहब को बाबा जाए किथा पियो जी? कबीर वाह था
मां बोॾां पियो वञा त रवी था वञो असांखे हिसो मिलंदो या न छा थियो छो पाणीअ जो मिलंदो छो न मिलंदो पर पहिरीं मुराद फ़कीर जागीर पोइ ॿिया या कॾहिं भर बि बस ॿ आया त जागीर तुम कमदार पाणी जो हिसो ॾियणो पवंदो आहे मुराद अली फ़कीर ठीके में न आहे खयो ॿार वञा थोरो तमीज़ सां ॻाल्हाए मां ॻंढो लाहींदुसि लाहे सघी त वञ लाहे ॻंढो खणस रता सांगो लाहींदुसि ज़रूरु कमदार कुर्बान वञाए जे हथ मिलाती न ॻंढे खे त हथ थी वेंदे चेन मूंखे कंहिं हलातो तुंहिंजो मांस कंधीअ जे मिरुनि ऐं गिजनि जो खाज बणिबो ख़ामोश गिद्धड़ फ़कीर जे शींहं वांगुरु कमदार कोन यादरा फ़कीर कुछ होशदार मामा मूंखे न रोक मत फ़कीर मत होशदार मत का धार चरिया मामा में छा तुंहिंजे न पटोरे खे ॾिसी रहंदुसि आऊं हल हल यार हल वञ जेको करण ई थो वञ कर हल मामा मां वेंदुसि तोॾे दिलीप मेरा अखर न मने थी न तो मेरे मुंह ॾिसण काण खां सिक थी चुल मेरे नाल हल हल इहो जेको गाज में चुको पाणी जो बचो आहे इहो बि दाड़ियो वेठा त असांखे फबे छा थियो कमदार तुंहिंजे पटके जा वर तुंहिंजी ॻिचीअ में कुर्बान वञा मूं तव्हांखे चयुमि पर तव्हां ॿुधो ई कोन छा चयो हुई तव्हां पाण पंहिंजा हथनि सां लाहियो ॿधराई बि तव्हां पाण त लाहियो बि तव्हां पाण ॿियो केरु छो लाहे मुंहिंजी पघाए पर थियो छा आहे कमदार कहिड़ा थी पटको थियो सूबेदार साहब मूं साईं खे अर्ज़ु कयो जंहिं जो मूंखे ख़ौफ़ हो उहो ई थियो जेको ॾिसो कमदीर वाद पाणीअ जो मालिक थियो वते बसि पर कहिड़ा थियो पटको तुंहिंजो कंहिंखे जुरत थी मुंहिंजे कमदार जे पटके जा वर लाहिण जी कंहिंखे जुरत ई न आहे आदमी कुर्बान न वञो आउं बि सोचींदुसि पर हाणे न आहे पैदा थी चुको आहे पर जवान थी बुढ़ा ॾेई फुर फुर करे उॾण बि लॻो आहे अरे पर कटिजी वेंदसि ॿुधाए आहे केरु कुर्बान वञा उहो ज़मानो वियो कुझु उहो ज़मानो दर कुड़ल हेरा न ॾे ॿुधाए केरु आहे हा ॿुधाए तव्हां समाइट मथे तूं बि खणी चयो कमदार सवेर खां खणी परेशान कयो अथई अरे तोखे छा थी वियो आहे ॻाल्हाए छो नथो बसि कबिला पग लथी ॿियो मिड़े ख़ैर आहे अरे कंहिं न थी वियो कंहिं इज़राइल खोज कई आहे कुर्बान वञाए इहो गुलाब जो छोरो पुन्नू चएता कम्बीर वाह लोड़ींदुसि जे मां मिठड़ जी न हुजे हा न त मुंहिंजो न जनाज़ो नसीब कोन थियो आहे पुन्नूअ में एॾो पावर अची वियो आहे फ़कीर साईं तव्हां इशारो कयो त उॾारे वञी विझांसि आड़ा में इंस्पेक्टर साहब कोड हरू भरू रणी थो करे कख सहण वारा माण्हू उहे वरी न कोड़ल खे छा कखीरा मां हुन सां पुॼी पवंदो आहियां साईं मुराद अली फ़कीर मदा हिकिड़ा अर्ज़ से आख जीवरे मुर्शिद मियां नसीर मोहम्मद तुसां कुझु इंसाफ़ दी पचार बि करो चइबो त मां ना इंसाफ़ी थो कयां मियां फ़कीर हे जेको गाज दा पाणी आहे न इहो सभु कहंदा आहे जॾहिं इंसाफ़ नाल विलहा पियो त हे दफ़े ई ख़तम थी वञे अरे फुट हितां थी न वञे फड़कियूं क्यों कसी ॻाल्हि किती आहे मियां फ़कीर अरे तोते कंहिं पग रखी आहे फ़ैसला करण जे गाज जो पाणी विहाइण जी मैं त ख़ुदा कारण ॻाल्हि किती आहे ऐं तुसां खावण लॻियो अरे वञी तो जा माण्हू घुराए गिले कढाया ॿाहिरि ऐं आप वेंदा मियां फ़कीर तुसां तकलीफ़ न करो वॾो आयो आहे साद फ़ैसला करणु कोड़ल वञ फाट सां गॾु कबीर वाह ते वञी पहरो क़ाइमु करो जेको न चई कातर करे वाह में वाहींदो वञेसि ठीकु आहे कुर्बान वञा हाणे ईअं ई कंदुसि भले तव्हां अचनि सां कीअं था अचनि मामा मिठण खे पुठी ॾेई न सघियुसि राति थिए त कबीर वाह वारो ॻंढो ई न हूंदो हा ज़ुको वाह ज़ुगाट करे लहंदो वॾी बनीअ में
पुनू के ससी छो हैरान थी वई छा तू तो ये हैरान थी जो पहिरियों दफ़ो आई हुजा पूछ तो आई आई न इन करे हैरानी थी आहे ॿियो त हाँ हाँ चओ रुकजी छो वई ससी असांजी हैसियत में जेको फ़र्क़ु आहे सो असांजूं राहूं ज़रूरु रोकींदो कहिड़ो फ़र्क़ु आहे असां ॿई पाण में माइट कोन आहियूं हा माइट ज़रूरु आहियूं पर अमीं अमीर न चवंदो कराईंदा ईअं मां हुन सभु फ़र्क़ु लताड़ींदी आहियां ऐं तूं वेही मुंहिंजी दिल आज़ारी कंदो आहे नाराज़ थी वई तूं ॻाल्हियूं अहिड़ियूं कंदो आहे ससी मां छा कयां मुंहिंजो मथो कमु नथो करे भूत मथे ते सवार हूंदसि त मथो कीअं कमु कंदसि भूत चाची मरियम कहिड़ो भूत मुराद अली फ़कीर जो सावण में हमेशह पाणीअ ते कब्ज़ो ऐं सावण में हमेशह हुनजो मथो फिरी वेंदो आहे अम्मा चवण ॾे मूंखे अहिड़ी आबादी अहिड़ो फसल छा कजे जेको ज़लल खां पोइ मिले पुनू तू तो सियाणो वेणो थी करे अहिड़ी ॻाल्हियूं थो करी बाबा साईं खे बि ज़िद चढ़ियो मस्त वञी लथो अथसि पर हे जे ज़िद जे आसमान ते चढ़ियल आहे न हुतां लहण जे लाइ ढकण ई कान्हे त हे किथां लहे जे न रहंदो त असीं रहंदासीं छा ज़मीन जे तेरे हिते में पूरे पोइ भली आबाद करे बाबा ससी तूं केॾी महिल आई आहीं चाचा साईं थोरो अॻ में आई आहियां वञ बाबा तूं घर वञ शाबाश पंहिंजे पुट खे चओ ठीक ही मोतबर खान वञी कमदार सां वातूरो अथई पुनू हा ॿियो केरु आहिनि घर में मोतबर खान पाण ॾाढनि सां तो ॾंदी चकी ॾेई विझंदो छेड़े में पोइ रहंदो ख़ुशि न चवीसि पुनू जा पई हिकी त आहे अखियुनि जो सोचरो जज़्बात जी बाहि ते पाणी उछलबो आहे टांडो न उछलबो आहे हाण थो सड़े मरियम हाण उन जी अरदाई ते कर ख़बर कमदार कुर्बान वञा जेका पुछो भला वरी त इन छोरे गड़बड़ त न कई आहे न कुर्बान वञा गड़बड़ त वरी कान कई अथसि पर ॿुधो अथमि त छिरियो थो वथे का घटि वधाई कयई छा कुर्बान वञा घटि वधाई कई कान अथसि पर कंदो ज़रूरु हा चौकस रहो चौकस आहियां कुर्बान वञा पर जेका न बेइज़ती मुंहिंजी करे वियो आहे उहा हां ते तोर लॻी बीठी आहे हिकिड़ माठ कर कमदार कोड़ल काॾे तो पुंडू ऐं पिणस वेझे रहंदसि ॿिन्ही खे काठ में तुंहिंजी का बेइज़ती मूंखां विसरंदी छा कुर्बान वञा विसरण बि न खपे हा पाणीअ जी छा पोज़ीशन आहे कुर्बान वञा सुबुह त कर हणी वियो पर वरी जो रहो लथो आहे त हाणे संभालण जो ई कोन्हे अधु ज़मीन भरी आहे थोरो घटि कुर्बान वञा पर अञा त गरजे पियो सॼी जागीर भरे पोइ ॿियनि खे ॾिजांइ ईअं कंहिंखे बि हथ लाइण न ॾिजांइ सम्झी ॿुधो कुर्बान वञा माण्हुनि खे पीअण लाइ पाणी बि हिकिड़ो फुड़ो बि कुरकी कुरकी थो ॾियां त लाहींदो केरु हाणे तूं वञ कोड़ल जी कुर्बान वञा बेख़बर इंजीनियर साहब तोखे बि पाणी जी लोड़ लोड़े आई आहे छा चाचा मुराद अली फ़कीर वेहण लाइ न चवंदो सुठो आहे त बीठे पहिरें मक़सद बयान करे फुर्ती खा चाचा मुराद अली फ़कीर न मां गादी नशीनी जो हक़ घुरण आयो आहियां न उन जी उपत मां मूंखे हिसो खपे न मां पाणी लाइ पहुतो आहियां त पोइ छा लाइ साकंदो पहुतो आहीं हिते रिश्तनि जी गुम थियल साञा ऐं टुटी वियल ताने पेटी जे नाज़ुक तंदुनि जी निशानदेही करण आयो आहियां चाचा मुराद अली फ़कीर मां सानिया विञाए चुको आहियां तुंहिंजो मतिलब इहो आहे न मां कीअं चवां तव्हां ख़ुदि सोचो हिते मां इहो अर्ज़ु करण आयो आहियां त पंहिंजे नंढे भाउ जे इज़त मथां कमदारनि अहिड़नि गैरनि खे फ़ौक़ियत न ॾियो चाचा मुराद अली फ़कीर 28 दर्जा पढ़ी मूंखे पढ़ाइण आयो आहीं हले वञे था वञा थो चाचा वञा त पोइ न ऐं ॿी ॻाल्हि ॿुधंदो वञ
दरगाह ऐं पीर हाजन शाह खिलाफ कंडा बंद कर त जिन्हनि खां आजो न कराईंदो आहे, पुट न ॾींदो आहे, शफ़ा न ॾींदो आहे, अर्ज़ु न लॻाईंदो आहे। ॿुधई? ॿियो कुझु? ऐं ॿियो इहो त इहा पंहिंजी तहक़ीक़ बंदि कर। काज जे पाणी ऐं कुदरती वसीलनि ते तहक़ीक़ थो करीं। विजय देश असां जो ज़मीनूं ऐं काठ जो पाणी। अञा बि कुझु चवणो अथव त चई ॾियो। बिना देर इहा शिकिल गुम कर। खुदा हाफ़िज़। रब मजा इतला वसा जो हर कच्छ वाला खुश थी अपनी जमीन आबाद करे। मौला मुर्शिद पीर नसीर मोहम्मद दे सदके, पीर नसीर मोहम्मद दे मुहाबे मैदा अर्ज अगा तो जी कच्छ वाले भेड़े दे अजाब कनू बचन और खुशहाली दे बाग दा सैर करन। मामा मिठा कैसा पियो ॻाल्हाई? अरे पुनू तू यार मैं तेरे को आसमान ते पे गोलिया तू जमीन ते मिल गई। मामा मां माण्हू आसमान ते कीअं हूंदुसि? गोठ आंदाई त महांगा थी वेंदाई। मामा मां ई महांगो? मामा तू बि कमाल तो करी। असांजे गोठ च हिकु मास्टर आया हा। कॾहिं? सन त यादि कोन्हे को, बाक़ी उठ ते आंदा ई वेंदा हा। रोज़ानो मामा? न रहंदा हा। ये जेको मुराद ऐं फिरोज फ़कीर वाले न? हा मामा। उन्हां दे ॾाॾे फ़कीर मुराद अली खां रहंदा हा। हफ़्ते हफ़्ते च वेंदा हा। आखेंदा हा त ये जेको कच्छ आहे न, ए अॻे सिंध दरिया दा पेट हा। मंछर बि सिंध दरिया ठाही हूंदो मामा मिठण। ओ घणा पढ़ियल हा। कूड़ थोले ई मारिया हुससि। आखेंदा हा त सिंध दरिया वहकरा मटाया त लटाशा मैदान ठह पिया। खीरथर जबलां दी कतार दे कच्छ चो हुअण करे नाला पियुसि काछा। मामा मिठण तुंहिंजूं ख़बरूं खुटंदियूं कोन। त मां हाणे हलां थो। अमान अल्लाह अपना ख्याल रखिए। हाओ हाओ। बाबा साईं, हर वक्त घणी गर्मी चङी न आहे। कॾहिं कॾहिं नरमीअ खां बि कमु वठंदा कयो। असांजा माण्हू अहिड़ा आहिनि, नरम ॻाल्हायो नाहे, ॻिची पिया नाहे। जट खे न बाण ॾिबो, जुतीअ सूधो चढ़ी खट ते वेही रहंदो। बाबा न इम्तियाज जट्टा न की चाचा फिरोज फ़कीर। इहे जट जा पुट। जट ऐं फट ॿध पान तेसी जान न छॾींदा। बाबा साणनि रिश्तो आहे ऐं ॿियो रिश्तो बि त ॻंढणो आहे। ॿियो रिश्तो? हू ससी ऐं लेला। छा आहे उन्हनि खे? मां छा चवां? अमी सम्झी न ॻाल्हि खे? सम्झुमि। ॿ गिदरा तो मुठ में करणु चाहीं। न बाबा, उन्हनि मां सिर्फ़ु हिकु गिदरो खपे। मुंहिंजो मतिलबु आहे त हिकु रिश्तो खपे। जेको चवीं। लेला सम्झ त तुंहिंजी थी वई, पर छा बाबा? ससी बि त तुंहिंजी मंग आहे। मंगणनि खे अॼुकल्ह केरु थो लेखे बाबा? फरमानी इहे न चइजांइ। बाबा साईं, मंगणो थियल ई त न आहे। सम्झ त आहे। हूअ असांजी गादी नशीन फ़कीर जी नस्ल मां आहे ऐं तुंहिंजी सॻी सौट बि। बाबा साईं, लेला का धारी कान्हे, हूअ बि छोटी सोटा। हुनजो बि गादी नशीन खानदान सां तालुक आहे। भला ॿिन्ही सां पढ़बे त ए बि कहिड़ो? मर्द आहीं, अलाह जो ॾिनो सभु कुझु आहे। ईअं ई त चवांसि थो। हे चरियो सम्झ ई कोन थो। बाबा मां त चरियो आहियां, तव्हां त सफ़ा चरियाणा आहियो। जंहिंखे असां बिल लॻा पिया आहियो, त इहे ॿई कीअं मिलंदियूं? ॿुधी थी महनाज़ फरमान खे? छा थो चवे तुंहिंजो लाडलो? हिकिड़ी ॻाल्हि सच थो चवे मुराद अली। कहिड़ी? तूं पंहिंजनि खां फिटायो वेठो आहीं। मूंखे ख़तरो आहे त संगावत खां जवाब न मिले। मां को सुवाल कंदुसि या पिलंदुसि जो जवाब ॾींदा? हक़ आहे मुंहिंजो। त पोइ ॿियनि जा बि हक़ तव्हांखे बहाल करणा पवंदा बाबा। हा मुराद अली फ़कीर, थोरो सोच। पंहिंजा जो खणी हथे वधाए, हक़ खणी ॿियनि जा ॿार न बि करी। पुनू खे छा थी वियो आहे? शायद पुनू साॻियो न रहियो आहे। जॾहिं खां मोटियो आहे तॾहिं खां गुमसुम
परे परे ओपन मांगुर पे फिरे। लगे तो केस वाकई भी पानी जो भूत सवार थी वियो तस। किथे किथे के होलमा में न वनी पवे। बेचारी परीअ जो एतिरो साह सुकल मुंहुं लथल अखियूं उदास ईअं थो लॻे जीअं को बिड़बाका साम्हूं अची वियो आहे। अची त वियो, बिल्कुलु अची वियो आहे लैला जे रूप में हिन नंढड़ी परीअ खे गिड़कण जे लाइ। छा 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 मां तोखे बिड़बाका थी लॻां? त आउं तोखे परी थी लॻां छा? तूं त अञा बि मूंखे काणो देव थी लॻी। ससी चङो चङो हाणे अच वेह वेह त के दिल जा हाल वरी। मूंखे त हाणे ख़बर पई त हीअ ससी एतिरी शरारती बि आहे ऐं एतिरा गुण बि अथसि। हीअ ससी ने लैला खे ॾिसी शरारती बि थी वई आहे ऐं गुण बि सिखी वरिता अथई। छो आयो हिते तूं? चाचा साईं इहो तव्हां चई रहिया आहियो? ॿियो तुंहिंजे आॾो केरु बीठो आहे? आहियो त तव्हां, पर तव्हांजो रुख तव्हांजो लहजो ॾिसी सवाल करणो थो पए त आख़िर मां ॾोह मालूम करे सघां थो पंहिंजो। इहो तूं वञी पंहिंजे पीउ खां पुछ। माना त बाबा जी रविशा टेणा अॼु मूं ते पिया किरनि। चाचा साईं इहा ज़्यादती त न आहे? पर जहिड़ा गांव तेरा बच्चो निकिरता माल मुंहिंजे घर मां। वञा थो पर चाचा तव्हां बाबा जहिड़ी रविश इख्तियार कंदो त बाबा में तव्हां में फ़र्क़ु छा रहंदो? का ज़रूरत न फ़र्क़ु मालूम करण जी। मां बाबा जी रविश ते नादिम आहियां चाचा, तव्हां खां माफ़ी थो घुरां। पिणे अची हिते मूंखां माफ़ी वठे ऐं मुंहिंजे घर अची पंहिंजो नक रगड़े। फिरोज फ़कीर जी छा पियो करी? फरमान पुट तूं वे छॾ हिन सिर फिरीअ खे। हिनखे चोवीस त हितां हलियो वञे हितां। मुंहिंजी अखियुनि में रत लही आयो आहे। 24 निकिरी वञे मुंहिंजे घर मां, निकिरी वञे। फिरोज फ़कीर मां वञा थो चाची, तव्हां पाण में न विड़ो, ॾिसी रहो हिन ॻाल्हि खे। लखा ना देखो क्या थे है कट लग गई है क्या? अरे बाबा जज्बात देखो नुचू बाहर निकला। मामा तू भी मुखे रोकी थो जेको हक छिनी वठण जी गाल कंदो आ सो भी मुखे गंदो लोणण खां रोके थो। हाँ हाँ मैं तो रोके ना पिया इन लाए तो मैं को तड़ी हयाती प्यारी है। अरे हिकड़ी गाल तो बुध यार भी कदी यार को अखे थी ते वन खूज कर याद आ फकीर देख मैं तो को आखा दादा वन तू ए आड़ा अच पाओ। हाँ ना ना कदे कोन थी सीओ। मामा मामा मुझे अंदर में मतल आड़ा के केर ऐं कीअं ठारी मास रही न सघंदुसि। अरे अञा तरगा गिदड़ कप थिए तॾहिं बि गाज हासिना न थिए हिन वंज मारे वॾो फुड़ा सभिना ते ओले लहवेसनि। हा मामा मूंखे इहा तुंहिंजा दिलासा कोन रोकींदा। यादा फ़कीर हथ ॿधे नहीं मैं ते रहम कर जे न त गुलाब फ़कीर ऐं अमर मरियम ते रहम कर। अञा बि न त कर्मा वाली ससी दे सिर दे सदके मोट हिकु वारी मेकू मुराद फ़कीर नाल अलाहण ॾे। हा अॻु में बि त ॻाल्हाइण वियो हुयसि न छा वरियो? आख़िरी भेरा मेकू मुराद फ़कीर नाल अलाहण ॾे जे न त मैं बि तॾहिं न अलाह। वाइदो आहे वाइदा। अड़े मियादा फ़कीर ॿिया दी साख मिठड़ फ़कीर दी रुगो ॻाल्हि तू रात में को अलाहण ॾे जे न त पिछे रात दे पेट च कबीर वाह दा गंढा गभे गभे। हलो मामा। हाँ हाँ मैं नाल हलिया।
पुनुआ जापी ओ पुनुआ जापी जी चाहे निंड नथी अचे छा? निंड कीअं ईंदी समझाए वाकरे खे एतिरो वाकरो ऐं एतिरो ज़िद गाज जे वाकरे वांगुरु लोड़े छॾींदो। मूं घटि हीला लाया आहिनि। हिकु जवान पुट, ॿियो नौरत, टियों निडर, ॿुधी खे अणॿुधी करे छॾे। अखनि खां अंब मिलणा ई न आहिनि। इहो ई त सम्झायांसि थो। समुंड जे किनारे ते वेही वागुनि सां वेर सुठो न आहे, पर उहो सम्झे ई कोन। त पोइ केरु सम्झाईंदुसि? अहिड़ी आबादी बन पवे जेकी बर्बादी जो सामान आणे। पीउ आहीं मता रोकी विझींसि। सर्दी में न जॾहिं उठ मस्त अलस थी वेंदो आहे त पंहिंजे मालिक खे खाइण ईंदो आहे। उन्हूं बि जज़्बात में अची करे जहिड़ो की माउ पीउ जी सुञाणप विञाए वेठो आहे। पोइ बि पर भाईंसि लहे जज़्बात जे घोड़े तां अंधो हाथी लश्कर जो ॼाण चवां सिकड़ी थो करे बि थो। हींअर त ॾमरजी थो। जॾहिं न अज़ाबनि जो तूफ़ान आयो त सटी न सही सघंदासीं। पाण वञी ॾिसीं, शायदि कमरे जी बत्ती ॿरे थी सुजाॻ हूंदो। मूं त ॾाढा इलाज कया अथमि, पर मञे वञीसि जांच बि कंदी रहीसि। मतां राति जे पेट में वञी पाण वञाए न वेहे। छा ॻाल्हि आहे पुट? निंड कान थी अचे छा? अमा जिन जे अंदर में ज़िलज़िला हूंदा आहिनि न, उन्हनि खे निंडूं कोन ईंदियूं आहिनि। पुनो छो असांजे पुठियां पियो आहिनि? अमा ज़ुल्म सहण बि वॾो ज़ुल्म आहे। जबल सां मथो हणनि जबल खे कुझु न ई थींदो। ज़िलज़िलो जबर खे पिघारे ऐं फाड़े छॾींदो आहे। मुराद अली फ़कीर बाहि आहे ऐं बाहि कंहिंजो मुंहुं न ई ॾिसंदी, साड़े विझंदी आहे। बाहि सां खेॾणु बहादुरी न आहे पुनू। हिन भेरे भागसर ज़रूरु भराईंदुसि मां, न त कार थो सम्झां, वॾो गुनाह थो सम्झां। केसि ताईं असां इहे बुखूं काटींदा रहंदासीं? काओ सावण गुज़रियो थो वञे, सदाईं असां सुख ते। रोज़नि पुठियां ईदियूं ईंदियूं आहिनि पुट। हेल साल न त अॻे साल भागसर भराइजांइ। हर सावण ईअं ई आसरे में गुज़री वेंदो आहे। सुठ समझदारी सां सुलझाइबो आहे पुट, मां खे पुठे न ॾे। ठीकु आहे मां माठ कई, तूं वञी आराम कर। पक पक यकीन कर।
मरियम ही खड़को छाजो थियो? दर त खुलियल आहे, शायद पुनू पाणी लोड़न वियो आहे। छा? मामा में ठंड न थो वञा। हाँ पंहिंजो पाण वञी मुर्सी थो करे। मामा मिठण रे वेंदुसि त भरू भरू रोके छॾींदो। सोचिया त बिना वक्त ही घर निकरे हा। वो भले छड़ी लीस त नियत लोड़े त खबर पवेस। नियत लोड़ींदो त बाक़ी असांजे लाइ छा बचंदो? मामा मिठण वटि वियो हूंदई। मामा मिठण मत को महलो वञी छा कंदो? यो पक्की पक कबीर वाह के लोड़न वियो हूंदई। हाणे बस दुआ पई करीस। तो अॻु भेरो थीस हा। चरी त न थी। मां जॾो माण्हू रात जो काथे वञी थापोड़ा खोड़ींदुसि, अॻु भरो उन्ही जो थियां जे पी के बि न समझो। हाणे मां त करे सुम्ही पो, सुबुह जो न जेको थियो ॾिठो वेंदो। ना आया म्यादा फकीर। हाँ, शायद निंड आ गयुसि। सुबुह मिले तो मुंद थी ॿुधावांसि। हक पिया गिणदा है घेटा कंहिं जाइ था। मैं ॿ सुख पिया हाँ, यका पिया आंदा है। किथां अपने मुंह न हलिया गया हुए म्यादा फकीर। हाँ? उथ वञ मिठण फकीर आवई न ओहीरा, पुसा कर न छोड़ई हेड़ा। अपने मुंह न गया तब डंडस। हाँ तोखे मां याद ईंदी आहियां। ये आपका पुछने जी ॻाल्हि आहे ससु। अलाए कहिड़ी ख़बर, मता मुंह जी मुशाबत में छा चवंदो हुजे। न ससु, ईअं न आहे। त पोइ कीअं? हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए। ॿुधाए। तूं मूंखे हिक शइ खां सवाइ बाक़ी सभिनी शयुनि खां वधीक आहीं। उहा वरी कहिड़ी शइ आहे जेका तोखे मूंखां बि वधीक आहे? पंहिंजी ज़मीन, काछे जी मिट्टी, जंहिंजी खुशबू असांजे साहनि में समायल आहे। पर उहा त मुंहिंजे लाइ बि उत्तम आहे। ससी पंहिंजा बन्ना ऐं काछे जी गंदी ठोठ सुकल ॾिसी मुंहिंजे हाँ में चक लॻंदा आहिनि। उहो त हर काछेले खे ॾुकारियल ॾे ॾिसी ईअं हाँ में चक लॻंदा आहिनि। हा ससी, पर मुंहिंजे हाँ में वधीक वठ पवंदा आहिनि। अलाए छो उन वक़्तु हर शइ
हर खूबसूरती धुंधली रहिजी वेंदी आहे। शेख अयाज़ जे हिन बेत वांगुरु जेको अक्सर मूंखे लैला ॿुधाईंदी आहे। कहिड़ो? सदा आहे साह खे कभी जी ॻोल्हा, ड्रोह बिना ढोला, कान्हे साञा सूंह जी। हा, पर मामा मिठण मूंखे लतीफ़ सरकार जो हिकिड़ो बेत ॿुधाईंदो आहे। उहो कहिड़ो? सजण ऐं साणीअ कंहिं अणासीअ विसरे, हेफ तनी खे होए वतन जिन विसारियो। माना त मां ऐं काजू तोखां कॾहिं बि न विसरी सघंदासीं। चरी जेके साह में शामिल हूंदा आहिनि उहे कॾहिं बि न विसरंदा आहिनि। ससी, जी अम्मा, तू न जागी पई? पानी पीअण लाइ उथियसि, ॾिठमि त तुंहिंजे कमरे जी रोशनी सुती हली आई आहे। वक़्तु ॾिठो अथई 3:30 पिया थियनि। अम्मा, मंझंदि ॾाढी निंड कई हुई मां, इन करे हींअर निंड न पई अचे। न लिकाए पंहिंजी दिलि जी दुनिया। मां तोखे पहिरीं बि चई चुकी आहियां त मां तुंहिंजी सहेलियुनि जहिड़ी माउ आहियां। जी अम्मा। छो थी ओझा गाॾी पंहिंजे अखियुनि खे बीमार थी पवंदी आहे? धीअ तोखे अञा पको थियणो पवंदो। छो अम्मा, छा थियो? थियो न आहे, थियण वारो आहे। छा? हींअर अलाह जो नालो वठी तूं सुम्ही पओ ऐं सुबुह जो पोइ ॿई दिलि जा हाल ओरदासीं। पर अम्मा, ईअं त उन थोड़ा में रहंदो निंड न ईंदी। चयमि न, हींअर अलाह जो नालो वठी सुम्ही रहो ऐं सुबुह जो पोइ दिलि जूं ॻाल्हियूं वही कंदासीं। मुंहिंजी ॾाही धीअ आहीं न। शाबाश, सुम्ही रहो, शाबाश। कावड़ बुकमाणू पंहिंजनि सां आहे, धारियुनि सां कहिड़ी कावड़? फिरोज फ़कीर अदो तॾहिं लॻी रहियो आहे ऐं तूं ऐं उतू सुती पियो ॻाल्हियूं करे। तुंहिंजो वॾो भाउ आहे। हा, वॾो भाउ भले। ऐं हिन जेका मूं ते गुलनि जी वर्खा कई हुई उहा सुबती हुई। ही मूंखे पंहिंजो नंढो भाउ नथो सम्झे त मां हिनखे पंहिंजो वॾो भाउ छो सम्झां? घटि वधाई थी वेंदी आहे फिरोज फ़कीर। नंढो भाउ आहीं, पोइ बि तो वटि लंघी आयो आहियां माज़रत लाइ। क़बूल न पवंदी त आसमान खे बि लोॾो कोन ईंदो। हा, ॿुध ॿुध, इहो थी माज़रत जो तरीक़ो। ॿुधी पई न? फिरोज फ़कीर, अदे मुराद जो हित अचण ई काफ़ी आहे। हा भले, आफ़ाक़ी मख़लूक आहे साईं। अंगण उजाड़ण आयो आहे मुंहिंजो नूरानी नूर, नूरानी नूर। नोक झोक खे छॾ फिरोज फ़कीर। मूं महसूस कयो मूंखे ईअं करणु न खपे आहे। थी वियो, ॾुधो खीर थणे न पवंदो। छॾ कावड़ यार। अदा तोसां कहिड़ी कावड़? इहो फिरोज फ़कीर छो थो चए? फिरोज चओ न। तूं चवीं थी त ठीकु आहे, पोइ मूं हर ॻाल्हि फिटी कई। अच फिरोज फ़कीर त गले लॻी सीना साफ़ करे। अच। अरे बाबा छॾ कावड़ खे, गले लॻो। बजाई तुंहिंजी वॾी महिरबानी। न चओ त मिठाई मां घुराए वठां। न, मूं चयो न हींअर न। महीना ते आऊं ईंदासीं धीअ ससी संग जे लाइ, पोइ गॾिजी मिठाई बि खाईंदासीं। चङो फिरोज, हाणे बेड़ी पार। महिरबानी। बेड़ी पार। माशाअल्लाह। ख़ुशि।
छा मसलो कमदार कोड़ल अचवञ करे कालीनी कसाए छॾियो अथई कुर्बान वञा मसलो न पुछो इहो ॿुधायो त वॾो साईं किथे आहे बाबा त ईंदो हूंदो पर मूंखे ॿुधाइण में तुंहिंजी ज़बान ॾुखे थी या ज़बान में फुलूकणा था निकिरनि ई सम्झ कुर्बान वञा त झिरकी झारो ॾेई शाहबाद जी अखि चुंबे वई आहे झिरकी झारो ॾेई शाहबाद जी अखि चुंबी वई होश में ताईं कंदा कोड़ल कुर्बान वञा न कहर कर त होश केरु रहंदो आहे छा आहे साफ़ साफ़ छो नथो ॿुधाई कुर्बान वञा ई सम्झ त जूअं जबल किराए विधो आहे गोगा थी वियो आहे सॼे काठे जे कुंड में कंदार कोड़ल 2-3 ॾींहं वॾो थी पियो आहे न त न फुज़ूल गुफ़्तगूअ ते अहिड़ी त गावड़ थी अचे जो गाटे वारो सोटो हिकिड़ो ॾिए त कम कंदो वञे हणो सोटो लाइकी न जो आहियां मूंखां जेका कोताही थी आहे उन अज़ालो नामुमकिन आहे साफ़ साफ़ ॿुधाए कंदार पूरो कबीर वाजो गंढोलो पंहिंजा पन्ना भराया अथसि तूं किथे मरी वियो आहीं कंहिंजे धन सां हुई वाह पे लाइ माण्हू न विहारिया आई छा कुर्बान वञा मूं सम्झो हाउ मां टरी वियो लुड़ लही वियो हाणे हरकत केरु कोन कंदो ऐं ॿियो जेको शेरीअ में जेको हारी पाणी छॾियो उहो पाणी शेरीअ में छॾे वञी घर सुम्ही रहियो तॾहिं पोयां पुन्नुअ गंढोलो रहियो आहे दिल थी चए ते तुंहिंजा टुकड़ा टुकड़ा करे ओठ जे कुत्ता नालो छॾाया बाबा साईं ॾोह तेरे पुन्नुअ जो आहे कावड़ जो कमदार ते पिया वाह जो इंसाफ़ सां कयो बाबा गफ़लत त कमदार जी आहे न थी वई गिफ़लत कुर्बान वञा असुल गलतान थी वियो आहे वञ छेड़ वठी पुंडो बंदि कराए मां पुंडो लाइ पुड़े जो बंदोबस्तु करियां थो सदको वञा हिकु दफ़ो न 700 दफ़ा मुंहिंजे खे टंगियो पर पुंडो लाइ कुझु सोचो पुंडो लाइ पुड़े जो बंदोबस्तु मां करियां थो तूं वञ कमदार कुझु माण्हू वठी पुनो खे कीड़े खाइण जो ताक़त हींअर ई वञे तो कहलो खयो अचांसि फरमाना जी बाबा साईं बाबा टेलीफोन तूं भले यार ठीक बाबा घोड़ातली फकीर पे ॻाल्हाया ओ फकीर साईं ॿियो वारो हाल हा कुझु माण्हू मोकिलिया पियो खेर में FIR कटाइणी आहे